बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। नाज़रीन, हमारे सी रहे आयो HPS न्यूज़। घोटकी क्राइम रिपोर्टर बहादुर अली खोसो घोटकी सालेफाट जे सहाफ़ी अजय कुमार लालवानी के गोलियूं हणी क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब घोटकी जे सदर जब्बार बहार ऐं ॿियनि जी अॻुवाणियुनि में सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब खां पीपल चौक ते रैली कढी एहतजाज कयो वियो। ख़बर मूजिब घोटकी में सहाफ़ी अजय कुमार लालवानी के गोलियूं हणी क़त्ल करण ख़िलाफ़ सहाफ़ियुनि पारां सहाफ़ी जब्बार महर, राणा काशिफ, इरफान अली सूमरो, रशीद कलेरी, जावेद शाकिर, शकील मलिक, बहादुर अली खोसो, जहांगीर अली, रिज बबड़ो, अकबर कियानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब खां पीपल चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जॾहिं त एहतजाज में शहरिन इतिहाद में जे अॻुवाण मियां निसार ख्वाजा, मोहम्मद सलाह समेत जो शहरिन वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सालेपट जे सहाफ़ी अजय कुमार लालवानी खे सरेआम गोलियूं हणी क़त्ल करण वारे वाक़े जी जेतिरी मज़मत कजे सो घटि आहे। हिननि चयो त सिंध अंदरि सहाफ़ियुनि जी आवाज़ खे दॿाइण जी नाकाम कोशिश कई पई वञे, तंहिं करे सहाफ़ी अजय कुमार खे क़त्ल कयो वियो आहे। हीउ हिकु सहाफ़ी जो क़त्ल न पर पूरी सहाफ़त जो क़त्ल आहे। हिननि चयो त सिंध हुकूमत सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ ॾियण में नाकाम थी वई आहे। बासर केतिरा बि हरबा इस्तेमालु कनि पर सच जी आवाज़ खे कॾहिं बि दॿाए न सघंदा। मज़ीद ख़बरुनि जे लाइ अवां ॾिसंदा रहो HPS न्यूज़।